नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी सरकार पारां खंड ऐं खाजरे तेल जे अघनि में कयल वाध खे बाढ़ वासियुनि बि रद्द करे छॾियो आहे। शहरिन आवाज़ टीवी जे रिपोर्टर मक़बूल कांदड़ो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। हुकूमत पारां खाजरू तेल ऐं खंड जी क़ीमत में इज़ाफ़े खां पोइ महांगाई वधी वई आहे। अचो त उन हवाले सां बाडरे वासियुनि खां सुवाल पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे महांगाई जे बारे में। खंड महांगी, घी महांगी थी वियो आहे त असां अॻ में वठण वारा पाउ ऐं अधु पाउ वठण वारा माण्हू हाणे किले ते 60 रुपया चढ़ी वियो आहे ऐं खंड एॾी महांगी थी आहे। असां ग़रीब माण्हू बाडरे में यूटिलिटी स्टोर ॻोल्हींदा था त उते सस्ती खंड मिलंदी आहे असांखे, पर होॾे बि वञूं त 22 खां 25 रुपया किले ते चढ़ी वई आहे। असां रुगो नालो ॿुधूं था त असांखे सस्ती का शइ मिले ई कोन। तक़रीबन 21 ॾींहंनि जे अंदरि 60 रुपया फी लीटर घी चढ़ियो आहे, जंहिंमें को बि एक्शन कयईं न वज़ीर न मिनिस्टर न ई असांजे वज़ीर आज़म न सदर वरितो आहे। रंदो कंदो वज़ीर आज़म जो इहो चवणो त माण्हू घी घटि खाइनि। बाबा जेका ज़रूरत जी शइ आहे माण्हू उहा त खाईंदो न। एॾी महांग बि थी वई आहे जो उनजो को अंदाज़ो को बि कोन्हे। असांजो सुकून फिटी वियो आहे। मज़दूर माण्हू कमाए कोन जेको आहे कमायूं था, मज़दूरी अटे किलो वठी था वञूं, गिहु वठी था वञूं, गिहु पूरत भाॼी ई पए कोन थी, वञूं त वञूं काॾे। असां हिन हुकूमत असांजे लाइ नमरो करे छॾियो आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, छा खंड केॾी महांगी थी वई आहे, गिहु केॾो महांगो थी वियो आहे जंहिंजो इम्तिहान आहे। हिकिड़े किले ते 40-40, 50-50 रुपया चाढ़ियो अथनि गिह खे, खंड खे। हुकूमत खे अपील आहे त महिरबानी करे होॾां पिया चवनि था असां जेको आहे हे साल छॾियो, उन जे बावजूदि 3 साल 8 सालनि में का बि असांखे डिस्काउंट न ॾिनो अथनि। रहंदो हर शइ चढ़ी वई आहे। गिह खे ॾिसो गिहु चढ़ी वियो, खंड खे ॾिसो खंड चढ़ी वई। कंहिं वठण लाइ वञूं था त हिकिड़ी शइ जेको आहे 10 रुपए वारी आहे उहा असांखे 20 रुपए में हाणे खंड रुपया असांजी पूरी नथी पए। तव्हां बाडरे वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो चवणु आहे त जेको हुकूमत ताज़ो खंड ऐं जेको खाजरू तेल खे महांगो करे असांजे मथां जेको घुराए महांगाई जो पार कराए छॾियो आहे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हिकदमि तेल ऐं खंड जूं क़ीमतूं घटि करे असांखे माना जेको आहे रिलीफ न वञे त जीअं असां सुख भरी ज़िंदगी गुज़ारे सघूं। जी।